वतन शहर तुझे मां परदेसी जो सर तो बता तो शहर तुझे मां परदेसी जो सर तो बता तो आखिर नहीं तो खबर न है पार पतन पे कुछ तो बता तो शहर तुझे मां परदेसी। ये पेशकश गाजी खान लाशारी जे तरफ़ां कई वञे थी। असांजे फेसबुक पेज उस्ताद अलादाद ज़रदारी खे लाइक ऐं फॉलो कंदा। असांजे यूट्यूब चैनल गाजी खान लाशारी खे सब्सक्राइब कंदा। तुझे मिलना मूं वॾा कया वसे पुछुम त खपन खां पर ॾिनुम किन दस रोले छॾी ऋण में जान पहुचई जस दिली मुझे प्यार खां छो बिल्कुल कई बस आखिर मुंह मां कस करी गई घबराई करे हिन काफ़िले दरगाह हाफ़िज़ अली मुराद ज़रदारी खां फरमाइश करता शाहिद अली ज़रदारी, वहीद अली, शहबाज गुल ऐं अकबर खान। तन ते अलती ऐं पेरे उघारो डोले ॾिठो हम आरो ऐं पारो हेॾे शहर में कीअं तोखे ॻोल्हां मां अणॼाण फ़क़ीर बेचारो माण्हू हितां जा दूर ॾिसनि था छिलक भरींदो डिॼंदो वठां थो माण्हू हितां जा दूर ॾिसनि था छिलक भरींदो डिॼंदो वठां थो शहर तुझे मां परदेसी। ये पेशकश गाजी खान लाशारी जे तरफ़ां कई वञे थी। असांजे फेसबुक पेज उस्ताद अलादाद ज़रदारी खे लाइक ऐं फॉलो कंदा। असांजे यूट्यूब चैनल गाजी खान लाशारी खे सब्सक्राइब कंदा। मोहब्बत नाहे मस्ती मोहब्बत नाहे मस्करी हिते कुर्सी जाती जान आऊं त हिकु अनवर करे आहियां मामूली निशान मज़ो न हुजे हा मोहब्बत में छो मजनू थे हा मस्तान मियां मुंह मलराणो कीअं हुआ मुंह मलराणो कीअं हुआ कीअं ससु ॾिनी जान ईअं मां कुर्बान घबराई थी शुक्र बता
को याद बनाए मोजो दस तेरो हाल कहानी तोखे त मुझी याद बनाए मोजो दस तेरो हाल कहानी आस इया कयो दिल में वता तो मन तो सकदही मौला बुलाए घटिया में गलिया में इल्मु कदो आई रड़ दो बता तो घटिया में गलिया में इल्मु कदो आई रड़ दो बता तो शहर तुझे में मां परदेसी। ये पेशकश गाज़ी खान लाशारी जे तरफ़ां कई वञे थी। असांजे फेसबुक पेज उस्ताद अलादात ज़रदारी खे लाइक ऐं फॉलो कंदा। असांजे यूट्यूब चैनल गाज़ी खान लाशारी खे सब्सक्राइब कंदा। सोना मुझे सुपर तोखे आणी दो वक्त खां कंबराणी चवे सिके पे मोटो सा इश्क जी दर में भर के दे ॾिसां वेठो राह चल मौला वारी मागते हिकु ॾींहुं तो मुंहिंजो भेड़ो छॾियो ॿिए ॾींहुं ते मूं बि त लॻड़ो पचो हिकु ॾींहुं तो मुंहिंजो भेड़ो छॾियो ॿिए ॾींहुं ते मूं बि लॻड़ो पचो मर्द से में वापसि न इहो कसम खयो काथे आही मुंहिंजी हीर सियाल रांझू लॻो मां किन थो वठां काथे आही मुंहिंजी हीर सियाल रांझू लॻो मां किन थो वठां शहर तुंहिंजे मां परदेसी। ये पेशकश गाज़ी खान लाशारी जे तरफ़ां कई वञे थी। असांजे फेसबुक पेज उस्ताद अलादात ज़रदारी खे लाइक ऐं फॉलो कंदा। असांजे यूट्यूब चैनल गाज़ी खान लाशारी खे सब्सक्राइब कंदा। फकीरन सां फदो कर न तूं कंबराणी चवे हिकु ॾींहुं तो मुंहिंजो भेड़ो छॾियो ॿिए ॾींहं ते मूंखे लॻड़ो पचो हिकु ॾींहुं तो मुंहिंजो भेड़ो छॾियो ॿिए ॾींहं ते मूंखे लॻड़ो पचो मर्द से लेकिन वापसि न वरंदुसि कंबराणी इहो कसम खयो काथे आही मुंहिंजी हीर सियाल रांझू लॻो मां किन थो वठां थो काथे आही मुंहिंजी हीर सियाल रांझू लॻो किन थो वठां थो काथे रही थो ख़बर बि कान्हे पार पतन ते पुछंदो वठां थो शहर तुंहिंजे में मां परदेसी
ॾींहुं ॾके जो सर्द वतां जो